ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करायूं आहियूं। नूरियाबाद मोटरवे रोड ते मुसाफ़िर कोच टायर बस्ट थियण सबबि कल्टी थी पियो। हादसे में 25 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़बर असां शेयर करायूं। नूरियाबाद मोटरवे रोड ते मुसाफ़िर कोच टायर बस्ट थियण सबबि कल्टी थी पई आहे। हादसे में 25 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़ानगी फैक्ट्री जे मुसाफ़िर कोच में मुलाज़िम सवार हुआ। ज़ख़्मियुनि खे नूरियाबाद ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। नूरियाबाद मोटरवे रोड ते मुसाफ़िर कोच टायर बस्ट थियण सबबि कल्टी थी पई आहे। हादसे जे नतीजे में 25 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़ानगी फैक्ट्री जे मुसाफ़िर कोच में मुलाज़िम सवार हुआ। ज़ख़्मियुनि खे नूरियाबाद ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर असां शेयर करायूं। नूरियाबाद मोटरवे रोड ते मुसाफ़िर कोच टायर बस्ट थियण सबबि कल्टी थी पई आहे। हादसे में 25 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़ानगी फैक्ट्री जे मुसाफ़िर कोच में मुलाज़िम सवार हुआ। ज़ख़्मियुनि खे नूरियाबाद ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर असां शेयर करायूं। नूरियाबाद मोटरवे रोड ते मुसाफ़िर कोच टायर बस्ट थियण सबबि कल्टी थी पई आहे, जंहिंजे नतीजे में 25 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़ानगी फैक्ट्री जे मुसाफ़िर कोच में मुलाज़िम सवार हुआ। ज़ख़्मियुनि खे नूरियाबाद ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। नूरियाबाद मोटरवे रोड ते मुसाफ़िर कोच टायर बस्ट थियण सबबि कल्टी थी पई आहे। हादसे जे नतीजे में 25 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़ानगी फैक्ट्री जे मुसाफ़िर कोच में मुलाज़िम सवार हुआ। ज़ख़्मियुनि खे नूरियाबाद ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। नूरियाबाद मोटरवे रोड ते मुसाफ़िर कोच टायर बस्ट थियण सबबि कल्टी थी पई आहे। हादसे में 25 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़ानगी फैक्ट्री जे मुसाफ़िर कोच में मुलाज़िम सवार हुआ। ज़ख़्मियुनि खे नूरियाबाद ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। नूरियाबाद मोटरवे रोड ते मुसाफ़िर कोच टायर बस्ट थियण सबबि कल्टी थी पई आहे, जंहिंजे नतीजे में 25 ॼणा